अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं त उन में हाणे नवाब खान जेको आहे सजावल खान जे लाइ कहिड़ियूं मुसीबतूं तयारु कंदो ऐं मूसा जे लाइ कहिड़ियूं मुसीबतूं तयारु कंदो ऐं सजावल खान खे झुकाइण जे लाइ नवाब खान आख़िर कहिड़ा कहिड़ा क़दम खणंदो ऐं सजावल खान या मूसा नवाब खान सां ठाह कंदो या उनजे क़दमनि में झुकी वेंदो। अचो तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में, पहिरियां इन खे पूरो ॾिसो ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाइनि था हलूं दोस्तों, हाणे जेको भावल के गोली हई आहे नवाब सजावल खान, इहो केस भी जेको आहे सजावल खान जे मथां लॻी वियो। नवाब खान पुलिस के चई करे ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त पुलिस उनजे गॾु हूंदी, लेकिन भावल बेहोश आहे। जेसीं ताईं उहो बयानु ॾिए त पोइ जीअं बयानु ॾींदो अहिड़े हिसाब सां सजावल खान जे लाइ अञा बाहि ॿरी वेंदी। ऐं इहो नवाब खान चए थो त कहिड़े बि तरीक़े सां सजावल खे पंहिंजे क़दम ते झुकायां। ॾिसजो तव्हां इन क़रीब सजावल जो पुलिस ठाह कराए छॾींदी, लेकिन फ़िलहाल उन खे तंग कंदी ऐं ज़लील कंदी ऐं भावल खे गोली हई ताईं सारा के मूसा के इहे सॼा ई केस नवाब खान फेरे हणंदो थो वञे सजावल खान जे मथां। बहरहाल उन्हनि खे सबूत न पियो मिले। हाणे सबूत भावल वारो उन्हनि जे हथ में आहे ऐं मूसा बि हाणे सरेआम घुमंदो। मूसा खे कंहिं शइ जो भउ न आहे। छाजे करे मूसा सरेआम घुमंदो? इन जे करे त दुश्मन पहिरियों चोरी वार करे हाणे मूसा जे साम्हूं अचण जी हर माण्हू में सघ न आहे ऐं मूसा सभिनी खे मुंहुं ॾियण लाइक़ बि आहे, सजावल खान हुजे या नवाब खान। बहरहाल हाणे उहो सरेआम ई घुमंदो ऐं उन खे कंहिं शइ जो भउ न आहे। उन खे राणी रोकींदी, बहरहाल हो चवंदो न ऐं मीर पंहिंजी भेण खे छॾे ईंदो। पोइ जेको आशू जे लाइ वॾियूं मुसीबतूं तयारु कंदो। इहो आशू जेको विढ़ियो आहे मीर सां, इन जा हिसाब मीर खे ॾियणा पवंदा ऐं जेको आहे आशू जेको आहे मीर जे अॻियां पोइ झुकी पवंदो। फ़िलहाल त नंगनि में हथु विझी ऐं उन मीर खे मजबूर कयईं ऐं मीर बि सम्झी वियो आहे त इहा कमज़ोरी आहे, मुंहिंजी भेण इन खे हिकु पासे करे अचां, पोइ जेको आहे मां इन आशू खे ॾिसां ऐं बाद में इन सां तादी कंदो ऐं मूसा ऐं मीर बाद में हिकु थी वेंदा। इन्हनि जो ठाह बि थी वेंदो। पोइ सभिनी जे लाइ सजावल खान नवाब खान सभिनी जे लाइ मुसीबत तयारु थी वेंदी। अहिड़े हिसाब सां अञा कुझु क़िस्तूं आहिनि। इन्हनि खां पोइ इन्हनि में ठाह तव्हां ॾिसंदो, पोइ इहो आशू बि परेशान थी तंग थी वेंदो।